हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि छा चई त हसनी बिया अलीअ जो बचड़ो बिया ये न सही भाई वरी ॿिया जेके मुल्ला चवंदा आहिनि न त बाबा या अली न कयो या रसूल अल्लाह न चयो या दस्तगीर न कयो पीरनि खे न सॼो इहो नाजाइज़ अथव बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था मुल्ला तोखे ख़बर कान्हे का काथे भिट काथे बगदाद वेठो भिट में आहियां मां सॼा बगदाद वारे खे तो मुंहिंजो ईमान आहे त बगदाद वारो शहनशाह मुंहिंजी फरियाद ॿुधंदो आहे। अल्लाह जे वलीअ कूड़ कोन ॻाल्हायो आहे पर अल्लाह जो वली मुशरिक हूंदो आहे, अल्लाह जो वली बिदअती हूंदो आहे, अल्लाह जो वली गुमराह हूंदो आहे, अल्लाह जो वली ग़लत रस्ते ते हूंदो आहे। बेटा ही वली आहे मता यको नह नह कंदा वञो बेटा ही वली आहे पोइ जेकॾहिं वली आहे त चवे थो मीरा शाह मदद कर कंहिंखे थो सॾे पीरा न पीर खे मीरा शाह मदद कर ओ जीलानी जनाब मूसा खौसन खारजी सेचा खर खराब हाणे सुल्तानी शिताब अची कर का मार मुरीद ते ओ मुंहिंजा मिठा भाउ दीद साबित थियो अल्लाह जो वली आहे पंहिंजे मुर्शिद हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे सॾे थो पियो इन मां मालूम ईअं थियो थो त भेटाई घोट जो वलीअ जो अक़ीदो आहे त जेकॾहिं पंधु परे हुजे केतिरो बि वाट जो पंधु परे हुजे हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ चवे थो त पीरान पीर सॾु ॿुधंदो आहे। सलाह थी बुलंद आवाज़ सां सैयद मोहम्मद हाशिम शाह मटियारी में हुन जी मज़ार आहे काथे अबा ओरी भिटाईअ खां बि अॻे आहे सम्झो था अलाए न भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि पोइ सैयद हाशिम शाह अञा अॻे वॾो कामिल वली अल्लाह आहे हुन जो रोज़ो आहे तमामु वॾी दरबार आहे वॾो कामिल कमालात जो साहिब आहे उहो फरमाए थो दिलऊं दस्तगीर खे जेको सवाली सॾु करे हकल में हाशिम शाह चवे अची वहलो वीर वरे पोइ तोरी पंध परे तब कंदो मार मुरीद ते मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ अल्लाह पाक जे वलियनि खे ख़बर आहे जाहिलनि खे का ख़बर कान्हे अंधनि खे का ख़बर कान्हे का अल्लाह पाक जा वलीअ खे सुञाणंदा हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे इन जे लाइ सॾनि था पिया जो गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि पाण फरमायो आहे अॻे जुमे ते मां तोखे वज़ाह सां ॿुधायो वरी ॿुधी छॾिजां लहो कान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब व कशफत औरतुहू लसतरतुहा मुंहिंजो मुरीद उभरंदे पासे हुजे मां वरी उलहंदे पासे हुजां ऐं मुंहिंजे मुरीद जी उघड़ खुली पवे हज़रत पीरान पीर फरमाईंदा आहिनि सॾणु कमु मुरीद जो आहे पहुचणु कमु मां अब्दुल कादिर जीलानी जो त इन जे करे ख़ुदा जे वलीअनि सॾियो आहे ऐं पीरान पीर सॾ में पहुतो आहे ऐं अल्लाह जे वलीअ जे लाइ इहा ॻाल्हि मुतफ़क़ अलैहि आहे को इख़्तिलाफ़ कोन्हे को वसल्लम जीलानी इन जे करे सॾिबो आहे जो संदन ॻोठ जो नालो आहे जीलान छा आहे नालो साईं बगदाद जे भर में ॻोठ आहे शाहपुर चाकर आहे न दा इन जे चारई तरफ़े कई ॻोठ आहिनि बाबा हाशिम जो ॻोठ आहे उमर जो ॻोठ आहे रेस मदनी खान जो ॻोठ आहे हे अहमदाबाद आहे बाबा हे अहमद जो ॻोठ आहे शरन जो ॻोठ आहे इहे ॻोठ आहिनि शाहपुर चाकर में पर ॿाहिराड़ी ते गिरदो नवाह में चौधारी फिरिया पिया आहिनि अहिड़े नमूने सां बगदाद वॾो ॻोठ आहे वॾो शहर आहे पर उन बगदाद जे भर में नंढड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे जीलान छा आहे नालो साईं पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो बाबो उते ॼाओ उते जवान थियो उन्ही ॻोठ में वॾो थियो उन्ही ॻोठ में पाण रहियो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि ख़ैर जो उन्ही ॻोठ में ॼावा उन ॻोठ जे करे जीलान न जे करे सॾिबो आहे जीलानी ॻोठ जे करे ॻोठ जो नालो छा आहे जीलान उन जे करे ॻोठ जे करे जीलानी असांखे न को चए बाबा शाहपुरी त कया ज़ात त कान्हे न
इहो असांजे ॻोठ जे निस्बत जे करे त शाहपुर वारो, शाहपुरी माना शाहपुर वारो, झोलाई माना झोल वारो, सिंधी माना सिंध वारो, त जीलानी माना जीलान ॻोठ वारो। ज़ात न आहे मतां चओ त जीलानी ज़ात आहे, बल्कि जीलानी उन ॻोठ जे निस्बत जे करे त जीलान शहर जो रहाकू आहे। पीरान पीर जे अब्बे जो नालो आहे हज़रत मूसा। छा आहे नालो साईं? मूसा अब्बे जो नालो हो, पर उन जो लक़ब हो अबू सालिह। अबू सालिह इहो हुनखे अरबी ज़बान में हिनखे चइबो आहे कुनियो। कुनियो हो अबू सालिह ऐं मूसा हुस पीउ जो नालो ऐं लक़ब हुस जंगी दोस्त खुदा। लक़ब कहिड़ो? जंगी दोस्त खुदा। छो? इन जे करे त जवानी खां वठी करे हमेशह तलवार हथ में हूंदी हुयसि ऐं सदाई पियो चवंदो हो त को अहिड़ो वक़्तु अचे जो अल्लाह जे राह में जंग करे सिर कुर्बान करे छॾियां। पोइ जंगी इन जे करे सरबो हो जो जोधो जवान हो, बहादुर हो, लड़ाई ऐं जंग जो हुनखे शौक़ु हूंदो हो। उन जिहाद जे शौक़ जे करे लक़ब पइजी वियुसि जंगी दोस्त खुदा। आहे अरबी उन नस्ल संदुन अरबी आहे। अरबुस्तान खां हिननि जा वॾा आया हुआ जेके अची इन जीलान जे ॻोठ में रहिया हुआ। उन ख़ानदान मां चश्मो चराग हज़रत पीरान पीर जो वालिद जंहिंजो नालो अबू सालिह, मूसा नालो, अबू सालिह कुनियो, जंगी दोस्त खुदा लक़ब आहे, रहियो आहे अची शहर में। ऐं छा हालत हूंदी हुई जो सारी ज़िंदगी जवानी खां वठी करे 5 ॾिहाड़ा जंहिंमें रोज़ो रखण जी मना हुआ, 2 ईदूं हन ऐं 3 ॾिहाड़ा हज खां बाद जा हन, उन खां सवा बाक़ी 12 ई महीना सदाई रोज़े जी हालत में गुज़ारींदो। जवानी जी हालत में परहेज़गार मुत्तक़ी हिन जोड़ो ॿियो को हुयो ई कोन। संदन हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे। पाण रोज़ो रखी रस्ते सां विया पिए, शाम जो टाइम थियो आहे, रोज़े खोलण जो वक़्तु आयो, पाणीअ जी तलाश में निकिता हिकिड़ी नहर नज़र आई। उन नहर ते वुज़ू कयूं, आज़ान जो जंहिं महिल टाइम थियो दिलि में सोचूं त रोज़ो खोलियां। हाणे रोज़े खोलण जे इरादे सां नहर ते वेठा हुया त उन नहर मझां, उन वाटर मझां, उन शाख मझां हिकिड़ो सूफ़ लुढ़ंदो पियो अचे। हज़रत मूसा जंगी दोस्त खुदा दिल में सोचो, खुदा ताला नेमत मोकिली आहे, मां कंहिंजे बाग मां पटियो न आहे, बाग जो आहे ज़रूर किथां किरियो हूंदो पर मूं पटियो न आहे, पाण ई पाण लुढ़ी आयो आहे, इनखे खणी जेकर रोज़ो खोलियां त सुभान अल्लाह। पाण नहर मझां सूफ़ कढियऊं, आज़ान जे टाइम ते आज़ान जो टाइम थियो, पाण पाणी सां या सूफ़ सां रोज़ो खोलियऊं, वुज़ू करे ताज़ो सूफ़ खाई, हाणे रोज़ो खुली वियो, नमाज़ में बीठा, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन, अलहम्द पढ़ी कुल हो अल्लाहु अहद अल्लाहु समद। खुदा ताला जी बेनियाज़ीअ जो जमल नालो आयो तमल दिल जो दिल में ख्याल पैदा थियो, ओ मूसा सालिह जंगी दोस्त खुदा जा, अबू सालिह मूसा जंगी दोस्त खुदा जा। ओॾां चवे थो अल्लाह समद आहे, बेनियाज़ आहे, अलाए कंहिंजो सूफ़ बिना मोकल खाई छॾियो थी। क़यामत में रब जी ज़ात हिसाब वठई त हथ ख़ाली हूंदई, काथऊं भरे ॾींदे? तुंहिंजो त कोन हो। माण्हू के चवंदा आहिनि साईं लधी शइ खाई अथमि, अब लधल आहे, तुंहिंजी त कान्हे न, लधी थी तुंहिंजी त न आहे न, पोइ छो थो खणी? बसि हड़प गड़प हड़ई हलाल, जेको आयो सो चट। असां त लधल शइ छा माण्हुनि जे खीसे में कढियो था वञूं पिया। हमरा घर सुतो पियो आहे रात जो, भित भञो ढगा का जागियो त हण घोबाटो मथे में, पर घोबाटनि जो दौर वियो, हाणे हण पिस्तौल। हाणे हालत अहिड़ी थी पई आहे जो घर धणी जागे बि थो, 3 ॾींहं अख सां ॾिसे बि थो, कुझु पुछे कोन थो, जे भेड़ा चुरंदुसि त मारींदा। पोइ निकिरी था वञनि, चो मैल खनि परे पोइ थो चवे चोर। हाणे सही छा थिए, चोर किथां अचे?
वो तो व्या गोली थी अलाए काॾे विया। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ वरी ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, तॾहिं पराई शइ असांखे सुठी थी लॻे जॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। हज़रत अबू सालेह मूसा जंगी दोस्त ख़ुदा इहो तसवुर कयो आहे त हे पराओ सूफ़ खाधो अथमि, ख़ुदा खे काथां भरे ॾींदुसि। बसि ईअं चवण सां पट ते बेहोश थी किरी पियो आहे, काॾे वई निमाज़, काॾे वई इबादत, गश थी वियो ख़ुदा जे ख़ौफ़ खां। काफ़ी देर खां पोइ होश में आयो, दिल में सोचई ऐं मूसा पराओ हक़ आहे, अलाह साईं नफ़िल जे करे माफ़ कोन कंदी, रोज़नि जे करे माफ़ कोन कंदी। अल्लाह पाक हक़ रखिया हिकिड़ा हुकूकुल्लाह ॿिया हुकूकुल इबाद। अल्लाह पंहिंजा हक़ मणेस त माफ़ करे छॾे, निमाज़ न पढ़ी थी ख़ुदा माफ़ कंदी, हज न कयो थी ख़ुदा माफ़ कंदी, निमाज़ कज़ा कई थी ख़ुदा माफ़ कंदी। पर अल्लाह ताला चवंदो आहे जेकॾहिं पराओ हक़ खाधो थी उहो जेसी ताईं न ॾींदे उन खां न बशकाईंदे भली सॼी ज़िंदगी इबादत कर, पराओ हक़ मां कोन माफ़ कंदोसांइ। पराओ हक़ बख़्शींदो मुंहिंजा अदा मालिक जंहिंजो हक़ हूंदो। दुआ कयो त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकाश असांजे हाल ते रहम फरमाए छॾे। दिल में सोचई हाणे मालिक खां बच करायां, मालिक लभे किथां सूफ़ कंहिंजो। दिल में सोचई त पक हिन नहर जे मथां को बाग़ आहे, हवा जे झूटे ते सूफ़ किरियो आहे, वण मां उहो लुढ़ी आयो आहे, कुझु त पंधु कयां मन बाग़ वारो लभी पवे माफ़ी वठांसि। इहो ख़्यालु करे जंहिं पासे पाणी आयो आहे ओॾो मथे हलंदो थो वञे, काफ़ी सारो पंधु करे तमामु घणो मुफ़ासिलो तय करे उते पहुतो आहे त ॾिठई हाओ ॿेली उन बाग़ जा वण जंहिंजूं ॾारियूं नहर ॾे लड़ियूं पयूं आहिनि, हवा जे झूटे ते कमल कमल पकल सूफ़ किरनि था पिया। दिलि में सोचई पक इन बाग़ आईअ जो, इन बाग़ वारे जो सूफ़ आहे जेको मां खयो आहे। दिलि में पुछा करे साचाच करे मालूमात वठी आयो बाबा कंहिंजो बाग़ आहे। माण्हुनि चयो त हिकिड़ो इलाइक़े जो बुज़ुर्ग आहे, अल्लाह जो वली आहे, सैयद ज़ादो आहे, शहीद करबला इमाम हुसैन जी औलाद आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह सौमई, हुन जो लक़ब आहे। इन बाग़ जो मालिक हुआ, पुछा करे उन वटि वियो आहे। ॾिसण सां दिलि ठरी पई, सुभान अल्लाह, नूरानी चेहरो आहे, ॾिस त ख़ुदा पियो यादि अचे। पाण नौजवान हुयो, वेठो, साईं सलाम वालेकुम, साईं अदा वालेकुम सलाम, भले भले आयो। हज़रत अब्दुल्लाह हुनखे भर में वेहारियो ॾाढे प्यार मोहब्बत सां। अबा ॾे ख़बर नौजवान किथां आयो आहे, केरु आहे? साईं जीलान जो आहियां। कहिड़े नसब मां आहे? हसन जी औलाद आहियां, इमाम हसन जी। हवाल ॿुधाए कीअं असांजे मुल्क में हेतिरो ॾूराहो पंधु करे आयो आहे? साईं रोज़ो पे छोड़ियुमि फलाणी जाइ ते तव्हांजे बाग़ जो सूफ़ लुढ़ी आयो, बेख़बरी में खाई वेठो आहियां। ओ मुंहिंजा साईं हाणे मूंखां या त पैसा वठ, जे पैसा नथो वठी त ख़ुदा कारण माफ़ कर, क़यामत में रब भरायो त मां काथों भरे पूरो पवंदुसि। इन जे लाइ हेतिरो पंधु करे आयो आहियां, पराओ हक़ आहे, महिरबानी करे माफ़ कर या ॾोकड़ वठ। भिटाई चवंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के सालिक लहंदा सार, अदा जेके लोह कुटन लोहार, तन कोन्हे कदुर सोन जो। तोखे कहिड़ी ख़बर अदा, मूंखे कहिड़ी ख़बर त सूफ़ बशकाइण जो। अड़े मिड़ई ख़ैर आहे, इन मिड़ई ख़ैर त कमु लाथो आहे। न दुआ थी क़बूल थिए, न निमाज़ में मज़ो थो अचे, न इबादत में को मुंहिंजा अदा असांखे फ़ाइदो थो पवे, न ख़ुदा जो क़ुरान ॿुधी दिलि नरम थी थिए। छो? भरिया पिया ऐं अंदरि गंद सां भरियो पियो। मिड़ई ख़ैर आहे, मिड़ई ख़ैर आहे, मिड़ई ख़ैर आहे का तुंहिंजी जायदाद आहे, तुंहिंजो कानून आहे। छा तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन चयो आहे जो मिड़ई ख़ैर आहे? ख़ुदा जो ख़ौफ़दार, पराई शइ खां परे भॼ, अल्लाह तबारक व तआला जल जलालो मन वाले खां घुर, उहो ॾेहनि जो ॾातार जेको ॾेई न पचारे, एतिरो ॾेई जो कंहिंजे दर जो मुहताज कोन थिए। अल्लाह ताला खां हक़ हलाल घुरो, अल्लाह ताला चवंदो आहे जेको मूंखां घुरंदो आहे तंहिंखे मां ॾींदो आहियां। हज़रत अबू सालेह मूसा जंहिंमहिल सूफ़ बश किरायो तंहिंमहिल हज़रत अब्दुल्लाह सौमई दिलि में सोचियो हीअ का शइ आहे जेको हेतिरो पंधु करे रुगो सूफ़ बश किराइण आयो आहे। सूफ़
इन जे दिल में खुदा जो ख़ौफ़ आहे आहे बि सैयद केरा सैयद आ दिल में सोचे अटकल कया हिन खे रहाया छो रहाया ये तो सैयद आ मां भी सैयद आहियां मुझे घर में न्याणी आ पर आहे नंढड़ी अज हिन खे बशकींदुसि त हलियो वेंदो अटकल अहिड़ी क्या जो हिन खे रहाया जेसी ताईं मुंहिंजी छोकिरी जवान थे उहा पंहिंजी न्याणी हिन सैयद ज़ादे खे परणाया पोइ जॾहिं न्याणी हिन सैयद ज़ादे सां पढ़ण बि त ख़ुदा कंदो हिननि में जा गुल पैदा थींदा गुल अदा ज़मीन भली बिज भलो त फसल भी पर जे ज़मीन कलराठी ऐं बिज सड़ियल वो ख़बर अथव हिकिड़े हमराह कौम जो हो को मीरासी ॿिए ॻोठ में वञी सॾायईं सैयद पढ़ियल कढ़ियल अखियुनि मां शकिल मां सुहिणो पियो लॻे सैयद जो सॾायईं हुजे मीरासी उते वरी ॿियो हिकिड़ो को पुराणो शाह साहब रहंदो हो उन्हीअ चयो हाणे हे सैयद आ नौजवान आ मां बि शाह साहब आहियां न्याणी हिन खे परणायां उहा न्याणी परणाए छॾियईंसि 6 महीना खनि कोन गुज़रिया हिकिड़े ॾिहाड़े मीरासी उहो जेको सैयद पियो सॾाए हुयो त मीरासी तकरीर ॿुधाई त सैयद जो वॾो शान आ अहल बैत जो वॾो शान आ चई भेण आहियां त मुस्लमान पर आहियां त मीरासी उनखे पंहिंजो असुलु सुझंदो हो भेण मां त कूड़ हणी सैयद सॾायो आहे ऐं सैयद जी धीअ सां शादी कई अथमि भेण क़यामत में मुंहिंजो हाल अलाए कहिड़ो थींदो जुमो पढ़ी घर जो आयो त रोए वेठो सहुरे चयोसि बा छो थो रोए ॾसे न हेकर ॿीहर टीहर आख़िरकार जंहिं महिल घणो सतायईंसि तंहिं महिल चई शाह साहब ग़लती माफ़ थिए त ॿुधायां उहो न्याणो पियो चवे सहुरे खे सहुरे चयो अबा तोखे ग़लती माफ़ आहे ॿुधाए चई साईं मां सैयद न आहियां मां आहियां मंगणहार मीरासी मां कूड़ हणी सैयद सॾाए तुंहिंजे धीउ सां शादी कई आहे अॼु वाइज़ ॿुधो अथमि ड्रिनो आहियां अलाह जो ख़ौफ़ थियो आहे तॾहिं थो रोवां त ख़ुदा माखो या बेअदबी माफ़ करे उन शाह साहब चयुसि बाबा हलिया 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 ॿाह खां वठी अंदरि घर में अंदरे कमरे में वठी वियुसि अंदरे कमरे में वठी चई ओ इहो जारे में ॾिसे थो चई हा छा आहे चई दोहलो पियो आहे चई इहो मुंहिंजे ॾाॾे जो थी मुंहिंजो ॾाॾो बि मीरासी मां बि मीरासी खैरा पाण हिकु जहिड़ा गॾिजी विया आहियूं आवाज़ सम्झो था न साईं हुनखे चई ग़लती न कर तूं बि सैयद ज़ादी सां कोन परणियो आहे जे तूं मीरासी आहे त ॾाॾे वारो दोहलो हुयो पियो थी साम्हूं हो ॾेई मीरासी